बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों जाएगा नई शायरी सा तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो दोस्त नंढड़ो शाइर शफ़ीक अहमद सोलंकी। सभ खां पहिरियों तव्हांखे गुज़ारिश आहे कंदी त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। हुन खां अॻिते असां हलूं था अॼु शाइरी जी टॉपिक ते। कॾहिं हूँ अकेला कॾहिं मेड़ मेला, कॾहिं हूँ अकेला कॾहिं मेड़ मेला, कॾहिं साहिलनि ते कॾहिं काफ़िलनि में, कॾहिं गॾु हुआसीं कॾहिं फ़ासिलनि में, असांखे छॾे वएं तूं वक़्तु अवेला, कॾहिं हूँ अकेला कॾहिं मेड़ मेला। तोखां प्यारा अलाए कीअं रुठासीं, रुसी तोखां पोइ ॾाढो रुनासीं, तोखां पोइ थी वियासीं सफ़ा अकेला, कॾहिं हूँ अकेला कॾहिं मेड़ मेला। तोखां पोइ छणी पन पन थियासीं, जुदा जॾहिं सभु सर्दियूं सन थियासीं, छॾे विया सभई हकेलड़ा मन थियासीं, जवानी जा सिज शफ़ीक लही विया सवेला, कॾहिं हूँ अकेला कॾहिं मेड़ मेला।